लॻ ॻोठ सोराब खान जमाली मां नामालूम चोर उस्ताद गुलाम नबी जमाली जे वाड़े मां 3 ॿकरियूं चोरी करे विया। चोरी वाक़े बाद ॻोठाणनि पेरा खया पर पेरा गुम थी विया। जंहिं बाद उस्ताद गुलाम नबी जमाली, फयाज़ जमाली ऐं ॿियनि साफ़िन सां दाहींदे चयो त पुलिस जी नाअहली सबब शहर में ॿहिराड़ी जे इलाइक़नि में चोरी जूं वारदातूं शुरू थी वयूं आहिनि, जंहिं सबब माण्हू सख़्त परेशान आहिनि। हुननि वधीक चयो त पुलिस गश्त करण बदिरां निंड में सुतल आहे ऐं सिर्फ़ थाणे ताईं महदूद आहिनि, जंहिं सबब हर हिकु 2 ॾींहनि बाद चोरी या फुर जी वारदात थिए थी। हिन एसएसपी नवाबशाह खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी वापसि कराई वञे, ॿी सूरत में एहतजाजनि जो रस्तो इख्तियार कयो वेंदो।